नाज़रीन हाणे रुकंदासीं मीरपुर माथिले जो FFC भाण फैक्ट्री जे पौरियतुनि जो कंपनी जे मुख्य गेट अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मुतालबनि जी मञता लाइ सवे पौरियत धरणो हणी वेही रहिया आहिनि। जॾहिं त अरिड़हं महीना गुज़रण बावजूदि मुआइदो नथो कयो वञे, पघारूं वधाए मेडिकल जी सहूलियत फ़राहम कई वञे। आगाह कयूं अव्हांखे मीरपुर माथिले मां FFC भाण फैक्ट्री जे पौरियतुनि जो कंपनी जे मुख्य गेट अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। पौरियतुनि जो चवणु आहे त अरिड़हं महीना गुज़रण बावजूदि मुआइदो नथो कयो वञे, पघारूं वधाए मेडिकल जी सहूलियत फ़राहम कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे अपडेट कंदा हलूं। मीरपुर माथिले मां FFC भाण फैक्ट्री जे पौरियतुनि जो कंपनी जे मुख्य गेट अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। मुतालबनि जी मञता लाइ सवे पौरियत धरणो हणी वेही रहिया आहिनि। 18 महीना गुज़री वञण बावजूदि मुआइदो नथो कयो वञे, पघारूं वधाए मेडिकल जी सहूलियत फ़राहम कई वञे। इहो चवणु आहे पौरियतुनि जो। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिशारत FFC भाण फैक्ट्री जी यूनियन जा जेके मज़दूर आहिनि, मुतालबनि जी मञता लाइ FFC गेट पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। उन सां गॾु उतां जेके सवे मज़दूर आहिनि, यूनियन अॻुवाण मौज अली समय जो नूरमन सियाल समेत सवे मज़दूरनि एहतिजाज कयो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त चार्टर ऑफ डिमांड ते अमल कोन पियो कयो वञे, उनखां पोइ अदालती फ़ैसिलो आहे उन ते बि अमल कोन पियो कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु लेबर डिपार्टमेंट ऐं FFC इंतज़ामिया हिकु आहिनि, असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। ऐं उन सां गॾु उन्हनि इहो बि मुतालबो कयो त हिते जेके कुझु मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि जेको आहे नौकरियुनि तां कढियो वियो आहे। उन सां गॾु जेके सहूलियतूं आहिनि, तालीम जूं सहूलियतूं थियूं या सिहत जूं सहूलियतूं थियूं, उहे असांखे अलाउंस ॾिना वञनि। उन सां गॾु केतिरनि सालनि खां वठी असां हिते इन फैक्ट्री अंदरि जेके कमु कयो पिया, असांखे ठेकेदारी निज़ाम तहत असांखे कुचलियो पियो वञे। असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम कया वञनि। जेसिताईं असांजा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा त हीअ एहतिजाजी तहरीक जेका आहे अॻिते वधाई वेंदी। सवे मज़दूर आहिनि जेके बैगिंग लोडिंग कंदड़ मज़दूर, जेके 200 जे लॻभॻि मज़दूर हुआ, जेके सरापा एहतिजाज हुआ FFC भाण फैक्ट्री ख़िलाफ़ ऐं ठेकेदारी निज़ाम ख़िलाफ़। उन्हनि इहो चयो सुप्रीम कोर्ट खां वठी हाई कोर्ट समूरा फ़ैसिला असां वटि मौजूदु आहिनि, पर अञा सूधो उन्हनि ते अमल कोन पियो थिए। चार्टर ऑफ डिमांड ते बि अमल कोन पियो थिए। ठेकेदारी निज़ाम ख़ासि तौर ते उन शइ तहत असांखे हलायो पियो वञे जंहिं ते ठेकेदारनि जा असांजे मथां ज़ुल्म आहिनि। असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। जी महिरबानी वाजी लतीफ़ अपडेट करण लाइ।